मां बि हुजां डॉक्टर साहब बि जेकॾहिं हुन रस्तो कमु करे उनखे वोट न ॾियो पंहिंजे शहर जी पंहिंजी हुकुमरानी पाण वटि रखो चाबी पाण वटि रखो हाणे वाइस चेयरमैन चवे थो त मूं वटि अख़्तियार न आहे त तूं हिन शहर जो बाशिंदो आहे तूं सरेआम अची करे त मैदान में इस्तीफ़ा ॾे तोखे अख़्तियार न आहे त ज़रूरत कहिड़ी आहे छो चुभड़े पिया वाइस चेयरमैन छा ॾिठो थी कहिड़ो जी नाज़रीन असां हिन वक़्तु चक शहर में मौजूदु आहियूं जिते सियासी समाजी अॻुवाननि ऐं शहरनि पारां टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे अचो त हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे हिन बारे में जी आसिफ़ हिते शहर जो हाल इहो आहे सॼो शहर जेको आहे गंदगी वड़ चढ़ी वियो आहे हिते चेयरमैन जेको आहे राशिद सेठार उहो पेप्सी कंपनी जो मुलाज़िम आहे जेको हैदराबाद में ड्यूटी कंदो आहे हे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन इहे GT जा रखियल आहिनि जेके असांजा भोतार आहिनि वज़ीराबाद जा उन्हनि जा रखियल आहिनि लेकिन हे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन आहिनि हे उनजा नौकर आहिनि ग़ुलाम आहिनि जंहिं सबबु उनजे हुकूमत जे जेका बजट अचे थी जेतिरी बजट अचे थी पंहिंजे ढिढ में हणनि था या जिन जा रखियल आहिनि जे ढिढ में वञनि था हिते सॼे शहर जो हाल इहो आहे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जो चवणु आहे त सुमरा बिरादरीअ जी कंहिं बि घिटीअ में कंहिं बि रस्ते में कोई कमु न थींदो उनखे मथां जा इहो ऑर्डर आहे त सुमरनि जे बिरादरीअ जो कॾहिं बि कंहिं बि रस्ते ते कोई कमु न थींदो अॼु बि ताईं न चेयरमैन न वाइस चेयरमैन कंहिं बि सुमरा बिरादरीअ खे घिटीअ में को बि तरक़ाती कमु न कयो आहे हीअ वरी जॾहिं इलेक्शन अचे थी पोइ इहे क़ुर हथ में अथनि इहे माण्हू हथ में अथनि इहे शहद हथ में अथनि पोइ इहे हर घर वञी करे दर पदर खा हिक हिक माण्हुनि खे क़ुर शरीफ़ ॾियनि था न त हिन दफ़े उहो असरु थियो न जो मजबूर थी वरी पैसा बि हलायूं आख़िर उनजो रिज़ल्ट इहो निकितो वीचारा अॼु ॾींहं ताईं जेके आहिनि उहे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ॻोल्हिया नथा लभनि त उहे आहिनि किथे असांजो चक जो आवाम जेको अॼु धरणो हणी वेठो आहे इन्हनि जे हिन अहिड़ी गर्मीअ में वेहण जो मक़सदु इहो आहे त असांजे शहर में टाउन इंतिज़ामिया बिल्कुलु नाकाम वई आहे जंहिं पंहिंजे मुलाज़िमनि खे बि यरगमाल बणायो आहे ऐं शहर खे बि यरगमाल बणाए रखियो आहे इन आज़ादी जे लाइ ही पहिरीं कोशिशि आहे असां सभु पार्टियूं सभई शहर जा बाशऊर माण्हू गॾिजी करे इन चेयरमैन साहब जे रवैये जे ख़िलाफ़ु जेको न अवाम जे आॾो को हिसाब किताब थो पेश करे ऐं नई शहर जे कंहिं तरक़ियाती कमनि में का बराबरी जो बुनियाद ते को कमु थो करे अहिड़े नाल चेयरमैन घटाइण जे लाइ धरणो लॻो आहे ऐं इहा इंतिज़ामिया जेसि ताईं रहंदी तेसि ताईं असां पुरमन एहतिजाज कंदा रहंदासीं सो ॻाल्हाइण जे लाइ तमामु कुझु आहे तमामु वॾो मवादु आहे इन जे करे